अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 100 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 101 किस्त नंबर 35। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र ईंदो। हीअ ॾिसो दोस्तों त हिते कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 102 किस्त नंबर 35। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त रबन ऐं राणू हिन वक़्तु हिक ॿिए खां काफ़ी परे बीठल आहिनि। हिन ॿिन्ही जे विच में काफ़ी सारो मुफ़ासिलो आहे। हीअ ॾिसो दोस्तों काफ़ी सारो मुफ़ासिलो आहे ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिक ई सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे रबन ऐं राणनि जे विच में को बि मुफ़ासिलो न आहे, ॿई गॾु बीठा आहिनि। हीअ ॾिसो दोस्तों हाणे हिकु इंच जो मुफ़ासिलो न आहे, ॿई गॾु बीठल आहिनि। दोस्तों हिकु सेकेंड पहिरियां काफ़ी परे बीठल हुया ऐं हिकु सेकेंड बाद गॾु बीठल आहिनि। मिस्टेक नंबर 103 किस्त नंबर 35। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन घड़ियाल ते गौर कयो त हिन वक़्तु हिन घड़ियाल में 11:05 थिया आहिनि। दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो त हिन वक़्तु हिन घड़ियाल में 11:05 थिया आहिनि ऐं दोस्तों जॾहिं 3 मिंटनि खां पोइ हीउ सीन ख़तमु थो थिए त तव्हां हाणे हुन घड़ियाल ते गौर कयो त हाणे बि उहे ई 11:05 थिया आहिनि। 3 मिंट गुज़री विया, हीउ सॼो सीन ख़तमु थी वियो पर घड़ियाल में 1 मिंट बि कोन वधियो। 3 मिंटनि जो सीन गुज़री वियो पर घड़ियाल में 1 मिंट बि कोन वधियो। दोस्तों इहा हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चओ मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 104 किस्त नंबर 37। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन छोकिरी जो बैकग्राउंड चेक कयो त हिन वक़्तु हिन छोकिरी जे बैकग्राउंड में हिकु ही मेन गेट आहे, यानी वॾो दरवाज़ो आहे ऐं हिकु ही खिड़की आहे ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे हिन छोकिरी जो उहो बैकग्राउंड ई चेंज थी वियो। हाणे हिन छोकिरी जो बैकग्राउंड चेंज आहे, न हिते को वॾो गेट आहे ऐं न कोई हिते खिड़की आहे। हीअ पहिरियां हिकु मेन गेट ऐं खिड़की वटि बीठल हुई पर हाणे हीअ पंहिंजे घर में अंदरि बीठल आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 105 किस्त नंबर 37। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो पाछो साफ़ नज़र ईंदो। हीअ ॾिसो दोस्तों माइक जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं वयूं हुयूं। उन खां अलावा दोस्तों जेके दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾियो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। दोस्तों किस्त नंबर 36 में हिकु बि मिस्टेक कान हुई, इन करे मूं किस्त नंबर 36 जो ज़िक्र हिन वीडियो में कोन कयो आहे। दोस्तों हाणे मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।